अचजे दुर्योधन खे कंहिंजी ॿुधल आहे इहा कथा, हा न? कंहिंजी न ॿुधल आहे? सभिनी जी ॿुधल आहे, तव्हांजी न ॿुधल आहे। गांधारी अखियुनि ते पटी ॿधी हुई चङा साल। उनखे ख़बर आहे हाणे युद्ध थियण वारो आहे, उनखे खपे भई मुंहिंजो पुटु छा हुजे, सभिनी खां स्ट्रॉन्ग हुजे, सभिनी खां ताक़तवर हुजे। चईसि मां अखियूं खोलंदसि, तूं मुंहिंजे साम्हूं बीठो हुजजांइ, तुंहिंजे शरीर में एतिरो पावर हली वेंदो कि सॼो तुंहिंजो शरीर छा थी वेंदो, लोहे जो थी वेंदो, तोखे केरु कुझु करे न सघंदो। त कृष्ण भॻवानु वञी हुनखे चवनि था, अच्छा तूं एतिरो नंढो आहीं जो मां जे अॻियां ईअं वेंदे, निर्वस्त्र वेंदे। एक्चुअली उहो हुनखे हुनजो बुरो ई करणु आया हुआ कृष्ण भॻवानु। त ॾिसो, पंहिंजे शिष्य जे लाइ, अर्जुन जे लाइ, साम्हूं वारे जो बि भॻवानु बुरो करे था सघनि। त असां अगरि गुरूअ जी शरण में वेठा आहियूं त असांजे दुश्मन लाइ असां न सोचियूं छा थींदो, कीअं थींदो, या असां न चऊं हुननि जो बुरो थिए, पर उहे वेठा आहिनि असांजे दुश्मननि खे बि ॾिसण लाइ ऐं असांजी सुरक्षा करण लाइ बि उहे वेठा आहिनि। असांजा कम बि रास वेठा करनि। थियो ईअं, दुर्योधन जॾहिं वञे पियो, कृष्ण भॻवानु अची चईसि अच्छा पूरो निर्वस्त्र थी वञे पंहिंजी माता जे अॻियां, इहो त ग़लति आहे। त चईसि ठीकु आहे, भला मां लंगोट पाए वञा थो। जीअं लंगोट पाए वियो, गांधारी अखियूं खोलियूं, वाइड़ी थी वई, चई मां हिनखे छा चयो हुयो, निर्वस्त्र अचिजे। हाणे हुनजो सॼो शरीर लोहे जो थी वियो, सिर्फ़ु इहे जेके जांघा हुयूं इहे लोहे जूं न थियूं। ऐं जॾहिं दुर्योधन खे मारे पियो, हा न, भीम मारेसि पियो न, त कृष्ण भॻवानु हुनखे इशारा करेसि पियो, हिनखे जांघुनि ते मारजांइ त इहो मरंदो। त ॾिसो, भॻवानु बुरे माण्हू जो बि रस्तो तयारु था करनि भई हिनखे कीअं सज़ा ॾियणी आहे। असां सोचे करे कंहिंजो बुरो, पंहिंजा कर्म बुरा न करिणा। भॼन में हाणे इहो ई थियो, जलगांव वारा जंहिं ते तुंहिंजी रहमत हुजे, तंहिंजो दुनिया जो दुख न सताए सघे। जलगांव वारा जंहिं ते तुंहिंजी रहमत हुजे, तंहिंजे दुनिया जो दुख न सताए सघे। त जंहिंजे मथां बि बाबा जी रहमत आहे, उन्हनि खे केर बि परेशान करे नथो सघे। त सभई मिली करे, जीअं हाणे चयोसीं तोखे पाए मां सभु कुझु पातो आहे। त हाणे बाबा खे मिली करे पहिरियों त पुकार करे घुरायूं, बाबा असां तव्हांखे मन में विहारियो आहे, हाणे तव्हां असांजे सत्संग में अचो। बोलो बाबा हरदास राम साहिब की। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, दीजो हमको सहारा, दीजो हमको सहारा। आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा बाबा, ओ आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, दीजो हमको सहारा, दीजो हमको सहारा। आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। शिरडी से आओ या बरेली से आओ, शिरडी से आओ या बरेली से आओ, मथुरा से आओ या अयोध्या से आओ, मथुरा से आओ या अयोध्या से आओ। ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं, ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं, तुम कहीं से भी आओ, आना ही पड़ेगा बाबा,
जलगांव से आओ या हरिद्वार से आओ, जलगांव से आओ या हरिद्वार से आओ, देवपुरी से आओ या फिर मथुरा से आओ, देवपुरी से आओ या फिर नासिक से आओ। ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं, तुम कहीं से भी आओ, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा। ओ आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। पैदल आओ या फिर दौड़ कर आओ, पैदल आओ या फिर दौड़ कर आओ, उड़कर आओ या फिर चल कर आओ, चल कर आओ या फिर उड़ कर आओ। ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं, तुम कहीं से भी आओ, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा बाबा। ओ आना ही पड़ेगा, 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 आना ही पड़ेगा। बोलो गोगरी वाले घनश्याम की सभी संतन महात्माओं की जय। एतिरी ॿाहिरि थधि आहे, है न? सभिनी ईअं लॻंदो आहे मंझंदि जो सुम्ही पिया हुजूं, है न? ईअं आहे न? भई थधि एतिरी आहे, इन थधि में बि निकिरी करे पाण सभई सत्संग ते अची पहुता आहियूं। राति जो बि ख़बर आहे थधि थींदी, तॾहिं बि वियूं था मंदर में, भई ॾिसी वठंदासीं जेको हूंदो, है न? शॉल वॉल खणी, स्वेटर खणी सभई अचूं था मस्तु सत्संग ते। त इहो छा आहे? इहो असांजे गुरू में पको विश्वास आहे। बाबो भई बाबो वेठो आहे, सभु बाबा ई शक्ति ॾे थो। घुराए चवंदा आहिनि जॾहिं घुराए बि उहो ई थो, वठी बि उहो ई थो अचे, वठी बि उहो ई वेंदो। थींदो इहो हुयो, थारिया सिंह खे मिलियो हो हुकुम, भई तूं वञी करे नाम जपाए माण्हुनि खे। त थारिया सिंह वियो हिकु जॻह ते, भई मां उते वञी नाम जपाया। उते जेको सेवा कंदो हुनजो नालो हुयो ककूराम। त ककूराम छा कंदो हो? उते सेवा त कंदो हो, ॾिठई जीअं थारिया सिंह आयो आहे हिते सत्संग करणु, तीअं वञे थी संगत वधंदे, छो त उहो ॾाढियूं सुठियूं कथाऊं कंदा हुआ, ॾाढो सुठो कीर्तन कंदा हुआ, भॼन सुठा सम्झाईंदा हुआ। माण्हू वञनि वधंदा, माण्हू वञनि वधंदा, ॾींहों ॾींहुं हुनजी महिमा चारों तरफ़ फैलिजी वई। भई थारिया सिंह ॾाढो सुठो कीर्तन कंदा आहिनि। हाणे ककूमल खां उहो सहन ई न थिए, काकूराम नालो लिखियलु आहे, काकूराम खां उहो सहन ई न थिए। त हाणे सोचंदो वेही करे मां इहो सत्संग कीअं बंदि कयां, है न? कंहिंजे मन में हूंदो आहे भई असां सत्संग खे वधायूं, कंहिंजे मन में ईंदो आहे छो थो वधे इहो सत्संग, असां सत्संग खे घटि करूं। कोई माण्हू हिते अची बि ॿाहिरि चिलाईंदो हो, अॻे हिन पाड़े में ई रहंदो, बाबा हुन माण्हू जो घर ई विकिणाए छॾियो। ॿाहिरि अची नर्सूं अंकल हुन सां वञी विढ़ंदा हा, भई तूं भई हिते चिलाईं छो थो? चवंदो बंदि करो इहो सत्संग, छाजो माइक लॻायो अथव, छाजा स्पीकर लॻाया अथव। ख़बर ई पई हुन माण्हू जो घर ई विकामजी वियो। त चवंदा आहिनि कॾहिं बि असां सुठो न करे सघूं कंहिंजो त असां बुरो बि न करूं। काकूराम खे त छा थियो अगरि थारिया सिंह जो नालो थिए पियो, थारिया सिंह सां गॾु गॾु गुरुअ जो बि नालो थिए पियो, कीर्तन बि थिए पियो, माण्हुनि जो भलो बि थिए थो। माना पाण सभई छा कंदा आहियूं, जेके एक्टर एक्ट्रेस आहिनि उहे वेही करे पाण खे चवंदा आहिनि गुटखा खाओ, है न, दारू पीओ, वरी चवंदा आहिनि कुझु न कुझु असांखे बुरियूं एडवर्टाइज़मेंट, भई अंडा खाओ, पाण उन्हनि खे ख़ुशी ख़ुशी ॾिसंदा आहियूं। ऐं कोई संत वीचारो अची करे कोई संत अची करे कोई शब्द ॿुधाए थो, उहो माण्हुनि खां सहन न थींदो आहे। चवंदा न सुठाई जी सत्य जी हमेशह परीक्षा थींदी आहे, कूड़ पियो न छंदो आहे, सत्य जी हमेशह परीक्षा थींदी आहे। जेको सचो हूंदो उनखे माण्हू ॿिया तंग कंदा। काकूराम सोचे थो मां न थारिया सिंह जो सत्संग बंदि कीअं कयां,
एक त हाणे पाण खे ॾाकणूं मिलियूं आहिनि रेडीमेड ठहियल सीमेंट जूं। अॻे ॾाकणूं न हूंदियूं हुयूं, फर्स्ट फ्लोर ते रहंदा हुआ थारियासीं ऐं उहा लोह जी ॾाकण हूंदी आहे न उहो हूंदी हुई, फर्स्ट फ्लोर ते हुयो थारियासीं। ऐं हाणे बि पाण खे सिर्फ़ु गीज़र्स वग़ैरह मिलिया आहिनि गरम पाणीअ लाइ। उते अॻे ज़माने में गीज़र न हूंदा हुआ, खूह मां पाणी छिके करे बाल्टियूं भरे सनानु करे थधे पाणीअ सां हलंदा थींदा हुआ। ऐं थारियासीं खे हुकुम मिलियो हो अमृत वेला जो, भई तोखे अमृत वेला कराइणो आहे माण्हुनि खे। माना थधि में सुबुह जो 2-3 बजे उथी करे सनानु करे ऐं फर्स्ट फ्लोर तां हुन ॾाकण ते हेठि अचे। हाणे काकूराम जो दिमाग़ु ईअं हलियो भई मां इहे ॾाकण ई हितां सरकाए छॾां, हिनखे ॾाकण न मिलंदी सुबुह जो हेठि लहंदो ई न, ऐं हिनजो सत्संग सुभाणे न थींदो, माण्हू मोटी वेंदा, धीरे धीरे हिनजो नालो वापसि ज़ीरो ते अची वेंदो। पर छा चवंदा आहिनि, जाको राखे जिते गुरु गॾु आहे उते केर बि असांजो कुझु बिगाड़े